मोरो मां तव्हांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। मोरो शहर में वधंदड़ हद दख़लुनि, रोडनि जी तंगी ऐं वापारियुनि दुकानदारनि पारां वधायल स्टॉलनि ख़िलाफ़ इंतिज़ामिया जी वॾी कार्रवाई ऑपरेशन कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर मुस्तक़ीम कुरैशी जी हिदायतुनि ते म्यूनिसिपल कमेटी मोरो जी टीम इंचार्ज नूर मोहम्मद समूह ऐं SHO मोरो अकबर खोखर जी निगरानीअ हेठि मोबाइल मार्केट, शाही बाज़ार, मेन रोड ऐं ॿियनि अहम हंधनि ते हद दख़लियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वई। अमलो स्टॉलनि, फुटपाथ ते बीठल रेड़नि, गैर क़ानूनी शोरूम, तोसी रोड ते रुकावट बणियल तख़्तनि ऐं दुकाननि जे अॻियां रखियल इज़ाफ़ी शोकेसनि खे ख़तमु कराए छॾियो। जंहिं सबबि मार्केट में कुझु देरि लाइ कुशीदगी वारी सूरतहाल पैदा थी वई ऐं केतिराई दुकानदार पंहिंजो सामान हटाइण ते मजबूर थी विया। SC मुस्तक़ीम कुरैशी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरो शहर में ट्रैफ़िक जाम, आवाम खे थींदड़ तकलीफ़ुनि ऐं रस्ता बंदि थियण जो वॾो सबबु हद दख़लियूं आहिनि। कंहिं बि सूरत में गैर क़ानूनी इंक्रोचमेंट बर्दाश्त न कई वेंदी। कार्रवाई रोज़ानी बुनियाद ते जारी रहंदी। म्यूनिसिपल इंचार्ज नूर मोहम्मद समूह मुताबिक़ अॻु में दुकानदारनि खे नोटिस जारी कया विया हुआ, पर अमल न थियण ते मजबूरी तौरु ऑपरेशन शुरू कयो वियो। SHO अकबर खोखर चयो त पुलिस अमलो जॻह ते मौजूदु रहियो ऐं कंहिं बि मज़ाहिमत खे अमन सां मुंहुं ॾिनो वियो।